जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 16 जनवरी 2024 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी छठ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पारिवारिक सुख प्राप्ति थियण जा सुठा योग बीठल आहिनि। परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ मेडिटेशन या योगा करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हांजो साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु हनुमान चालीसा जो जाप करण या हनुमान मंदिर में वञण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि जो स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु जाम टाइम खां अगरि बीमार बि हलंदा हुजनि त हुननि जो बि नाश थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते बि तव्हांजो मन तमामु ख़ुशि रहंदो त ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर तव्हांखे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे त ई ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो तमामु ध्यानु ॾियणो पवंदो, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अटकियल कोई कम बि पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां ऐं परिवार में काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कोई मंगल कार्य में सम्मिलित थियण जो मौक़ो हुननि खे अॼु मिली थो सघे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। ॾींहुं बि सुखपूर्वक गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु तव्हांखे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। अगरि कोई नओं कमु शुरू करण था चाहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं कि अगरि वृश्चिक राशि वारा तव्हां आहियो त कहिड़ो मंत्र जाप करण सां तव्हांखे सुख संपदा जी प्राप्ति थींदी। वृश्चिक राशि वारनि जे लाइ जेको मंत्र आहे
उहो आहे ओम नारायणाय सुरसिंहाय नमः। वरी तो ॿुधायां ओम नारायणाय सुरसिंहाय नमः। त वृश्चिक राशि वारा इहो मंत्र घटि में घटि 10 दफ़ा या 12 दफ़ा पंहिंजे घर जे मंदिर में जाप कंदा रोज़, त हुननि खे सुख संपदा जी प्राप्ति थींदी, अटकियल कम बि पूरा थींदा, रोगन जो भी नाश थींदो ऐं शत्रुअनि ते भी सदा विजय पाईंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे दुर्गेश जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे बरकत नथी रहे। त दुर्गेश जी तव्हांखे नित्य ही श्री सूक्त जो या कनकधारा स्तोत्र जो पाठ करणु खपे। साण ई साण बुधर जे ॾींहुं गणपति मंदिर वञी करे काई ना काई मिठी शइ जो भोग लॻायो त बरकत अचण पंहिंजो पाण शुरू थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।